अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी तव्हांखे मुकमिल कहानी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो त दौलाब ड्रामे जी शूटिंग तेज़ी सां जारी आहे ऐं उन में भला भला अदाकार ऐं भला भला एक्टर कमु करे रहिया आहिनि। तो हिन ड्रामे जी शूटिंग तेज़ी सां जारी आहे ऐं ड्रामे जी शूटिंग मीरपुर माथले में थी रही आहे, जंहिंमें भला भला नज़ारा ऐं भला भला शूटिंगूं। तो जेको दौलाब ड्रामो आहे उहो ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव। ज़हर ज़िंदगी जी जॻह ते ऐं ज़हर ज़िंदगी जा अदाकार। ज़हर ज़िंदगी जी शूटिंग मीरपुर माथले में थी हुई ऐं इन जी बि शूटिंग मीरपुर माथले में थी रही आहे। ऐं दोस्तों ज़हर ज़िंदगी जा सभई अदाकार अथव ऐं इन में कुझु तकड़ा ड्रामे जा बि आहिनि कि जेके घणा अदाकार आहिनि उहे अथव ज़हर ज़िंदगी जा घणा अदाकार। तो आज़म मेंगल जेको आहे उनखे वॾेरे जो किरदारु हिते मिली वियो अथव। आज़म मेंगल इन ड्रामे में वॾेरो अथव ऐं ॿिया जेके पंहिंजा परावे में रेस हो जेको नवाब खान तो उहो बि इन ड्रामे में अथव। उहो बि हिते वॾेरे जो किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं ॿिए पासे जेको ओठो आहे उहो अथव गुंडो दोस्तो, उहो सही निशार सां विढ़ंदो रहंदो ऐं इहे पोइ दोस्ती जो हथ मिलाए वरी आज़म मेंगल यानी रबड़ सां जहिड़ो कंदा। तो असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।